सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। बाबा साईं, असां दरियाई बख्श जो पीछो कयो आहे ऐं उन्हनि ॿिन्हिनि खे अशमत खान जे ओताक में वेंदे ॾिठो असां। मूसा ॾींहं ॿिनि में ॻोठ जे लाइ वापसी कंदो। मूसा जी वापसीअ जा सभु गस बंदि करे छॾियो। बाबा साईं, बहितर न थींदो त असां अशमत खान जो ओताक ते हलां कयूं? सतार, पहिरियां दुश्मन थोरा आहिनि जो ॿिया दुश्मन वधायूं। असां जेकॾहिं अशमत खान जी ओताक ते हमलो कयोसीं न, त अशमत खान ऐं हुनजी बिरादरी असांजी दुश्मन बणिजी वेंदी ऐं मां वधीक दुश्मन नथो बणाइण चाहियां। बाबा साईं, कोई मूसा जी वापसी वारे रस्तनि ते माण्हू यार था छॾियो ऐं मूसा खे ॻोठ ताईं ज़िंदा पहुचण कोन ॾींदासीं। अॻियां बि मूसा अथव, वॾो ज़ालिम शख़्स आहे। हुनजो रस्तो बंदि करण जे लाइ तव्हांखे भरपूर तयारी करणी पवंदी। जीअं तव्हांखे मूसा जे वापसीअ जे गस जी ख़बर पए न, उते ई हुनजो रस्तो रोकियो ऐं सभु गॾिजी करे मूसा मथां हमलो कयो, तॾहिं तव्हां कामयाबु थींदव। पर इहो यादि रखो, जेकॾहिं मूसा ज़िंदा वापसि हिते पहुतो, तव्हां मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदो। अद हिन वक्त अदा लीमो भी अस्पताल में आहे, अदा हाशू भी होश में आहे। इन करे मां चवां थी त तू मीर के चो त शादी जी तारीख़ जल्द खां जल्द रखे। मां नथी चाहियां त शादी में को मसलो थे। खणी जो मां मीर सां मिला, पर हो को न को बहानो करे नटाए वेंदो। पर जे तूं वञी उनजे मथां ज़ोर रखंदीअ न, तूं उनखे मञाए वेंदीअ। अदी पंहिंजी शादी जी ॻाल्हि मीर सां करण में मूंखे शर्म महसूस थिए थो। तूं मीर सां प्यार कयो आहे, मीर बि तोसां मोहबत करे थो, पोइ प्यार में हिजाब कहिड़ो? ठीकु आहे अदी, जेकॾहिं तूं चवीं थी त मां मीर सां वञी मिलां थी। तूं जेकॾहिं मीर जे मथां ज़ोर रखंदीअ न, हो तोखां नटाए न सघंदो। अदी सच पुछी त मूंखे शादी जी तकड़ न आहे, पर मूंखे इहो ख़ौफ़ आहे त किथे ही रिश्तो वरी टुटी न पवे। इन में तूं को शक बि न समझ। हाशू वॾो फॾई आहे, कंहिं महिल पंधि कंहिं महिल घोड़े ते। समझां थी अदी, जेकॾहिं अदा हाशू घोड़े ते वेठो त मां उनखे लाहे सघां थी, पर जेकॾहिं टपो ॾींहुं उठ ते वेठो त उनखे केरु सम्झाईंदो? तूं सही थी चईं भेण, हाशू जो दिमाग़ बि उठ जहिड़ो आहे, फिरंदे देरी कोन लॻंदसि। मां अॼु शाम ई वञी मीर ऐं सूणी सां मिलां थी। ख़ुदा कंदो त मीर राज़ी थी वेंदो। खैरनि सां तुंहिंजी शादी थी वञे त मां बि को सुकून जो साह खणां, रखां हाशू ऐं लीमे जे पेरनि ते हथ, त नैना जी का सार संभाल लहनि। इन ज़ालिम नवाब खान खे मिंट मेड़ करे नैना खे उनजी संभे मां आज़ाद कराए। शायद मूंखे सभिनी मोह साए छॾियो आहे। न बाबा मिलण लाइ आयो, न वरी अम्मा, ऐं न वरी अम्मा मूंखे हिते छॾाइण लाइ कोशिश थी करे। मूसा सही चवंदो हुयो, तूं सही हुए मूसा। मूं पंहिंजा महल ऐं माण्हू ठुकराए ऋण जी राह वती आहे। हाणे सवाइ ॾुखनि जे मुंहिंजे पला में ॿियो कुझु बि नाहे बचियो। दुआ थी कयां रब खां हाणे मौत अची वञे। सजावल के मारण केॾो त आसान आहे, पोइ केरु थो चवे त सजावल खे मारे नथो सघिजे। जेकॾहिं असांजी गोलियुनि खां बची निकिरिया न, त पोइ असांखे ज़िंदा छॾे हा छा? अहिड़ो मौक़ो ई न ॾियां हा मां सजावल खे जो असांजे हथियारनि खां बची निकिरी वञे हा। पोइ हलाइयां सिजाल जे मथां गोली, तो तोखे कंहिं रोकियो?
बस हिकिड़ो फर्ज़ रहियल आहे, उहो पूरो करे वठां, पोइ सजावल खे बि पूरो करे छॾींदुसि। सिजावल तुंहिंजी जेकी बेइज़ती कई तो अञा न आहे विसारी। सजावल जेको हिन दिलि मथां ॾंभ ॾेई नासूर बणायो आहे न, इहो हाशू मां सॼी ज़िंदगी न विसरंदो। सजावल ख़ान सां जेको मूं झेड़ो वारियो आहे न, उहो झेड़ो नवाब ख़ान जो न थई। उन सां त मां पंहिंजो हिसाब सिधो करणु थो चाहियां, ऐं इहो हिसाब मां सिधो करे ई रहंदुसि। हाशू बाबा साईं, आरिफ त चइबो हुतां खां निकिरी वियो आहे, पोइ राति जे या सुभाणे सम्झ में नथो अचे त असांखे बि घुराए वियो काॾे, जॾहिं तो पोड़े आरिफ खे बि कोन ॿुधायो आहे। अकबर आरिफ जा आहिनि पोड़ा हॾ, दरिया खान सोचींदो हूंदो त पुलिस त छा, जेकॾहिं आम माण्हू बची ॿ टे हिन खे चंबा ठोकींदो त दिलि जा सभु हवाला उन्हनि खे ॾेई वेहंदो। शायदि इन करे काॾे बि वञे थो त हुनखे ॾसे नथो वञे त मां काॾे थो वञा। ख़ैर आहे, सुभाणे वरी ॾिसूंसि था। पोइ बाबा साईं असांखे हाणे छा करिणो आहे? पोइ छा, हाणे हलो था हलो हलो। अमां रात जा सुभाणे ताईं मूंसां वापसि अची वेंदो। सची बाबा, राति मूंसां वापसि अची वेंदो? हा मां हाणे बिल्कुलु ठीकु आहे। दरिया खान बशकल मूंखे वठण विया। इहा त वॾे कम जी ॻाल्हि आहे। सभा खां पहिरीं नवाब खान खे इहो ॿुधाइणु खपे त मां पको इनाम जो हक़दार थींदुसि। बाबा छा तूं सम्झी त मूंसा जे वापसि अचण खां पोइ नवाब खान तव्हां सां मसइलो कोन कंदो? ख़बर आहे मां, नवाब खान भला कॾहिं माठ करे वेठो आहे जो हाणे माठ करे वेंदो। उन करे असां इहा बि तयारी करे छॾी आहे। वापसी में नवाब खान मूसा मथां हमलो कोन करेंदो बाबा? अम्मा, मूसा एतिरो ॿार नाहे, पूरे बंदोबस्त सां ईंदो, छो जो हो नवाब खान जी हर चाल खे सम्झे थो। मुमल मां सम्झा थो त असांजी शादी में जेकॾहिं थोरी बि डर थी न त कई मसला पैदा थी सघनि था, ऐं तूं उनजे करे ई परेशान। पर मां कंहिंजे करे परेशान आहियां उहा तोखे ख़बर ई न आहे। जेकॾहिं तुंहिंजी परेशानी जी मूंखे ख़बर न आहे त पोइ तूं ई ॿुधा त तूं छाजे लाइ परेशान आहीं। मुमल, हिन वक़्तु मुंहिंजा खीसा सफ़ा ख़ाली आहे, ऐं ॾाज जे लाइ मूंखे 5-6 लखनि जी ज़रूरत पवंदी। मां हिकु जोड़े में बि तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां। तूं त हिकिड़े वॻे में बि ख़ुशि आहीं, पर असां त पंहिंजे मथां माण्हू नथा खिलाए सघूं। सभु को त ईअं ई चवंदो न त सुहिणीअ जे सिकील ते बाहि जो त ॾाजी कोन। माण्हुनि जी खिलनि तरफ़ ॾिसंदा रहंदासीं न त मुंहिंजी शादी कॾहिं बि कोन थींदी। मुमल, मां माण्हुनि जी खिलुनि जी परवाह नथो कयां, पर थोरो घणो ॾाज त वठणो पवंदो। मीर, तूं ॾाज जी तरफ़ न ॾिस, जेतिरो जल्दी थी सघे त शादी जी तारीख़ रख। घणी देर थी वई त तुंहिंजी मुंहिंजी शादी न थींदी। ठीकु आहे मुमल, मां हिकु हफ़्ते में ई शादी जी तयारी करे थो वञां। मूंखे पक तॾहिं थींदी जॾहिं तूं अॼु राति असांजे घर अची अदा खे शादी जी तारीख़ ॾेई। मुमल, अॼु राति मां ई अदी पाण में सलाह कई, सुभाणे मां शादी जी तारीख़ ॾेई वेंदुसि। मीर, इहो पको वाइदो कर। हा बाबा, पको वाइदो। हाणे तो ख़ुशि थी न? ख़ुशि तॾहिं थींदसि जॾहिं शादी जी तारीख़ ॿधबी। इहा बि सुभाणे ॿधजी वेंदी ऐं तमामु वेझो रखंदुसि इंशाअल्लाह।
काश जे करे पहिरियां पाण खे संभालिया त हीअ असांजो घर ई न जुड़े, पर ही छोरी हवा में उड़े पई, पंहिंजी ज़िंदगी त बर्बाद कई, पर निभागी मुंहिंजी नियाणी जो सिर खयईं। हाणे ही मुंहिंजी क़िस्मत थी करे, सोचे थी जेके मूं ते ज़ुल्म थिया उहे मां खे माफ़ करे छॾींदसि। मुंहिंजी तव्हां बि रब खे आहे, मूंसां हू पाण इंसाफ़ कंदो। साईं अॼु राति या सुभाणे मूंसां वापसि अचे पियो, हिन वक़्तु हशमत खानी ओता किथे रहंदा? हिन ॻाल्हि जी असांखे पहिरियां ई ख़बर पइजी आहे गुलण। इन मक़सद मूं जो या पोइ कम जो न थियो। पहिरियां असांखे शक हुयो, पर तुंहिंजे अचण खां पोइ पक थी। मूंखे ॿुधाए त तूं इहा ख़बर ॿुधी किथां? पर साईं इहा ख़बर बावल पंहिंजी छोकिरी सां बि करे मां उतां ॿुधी आयो आहियां। असां मूसा जे लाइ मौत जो सामान तयारु करे छॾिया, ईंदो पर वापसि कोन वेंदो। बाबा साईं पोइ मां तूं छा पोइ मां हलां? हा भली, हिते वेही छा कंदे? बाबा साईं वाकई मां वञा? न तूं हिते बीह, मां तोखे धिका ॾियारे पोइ थो कढां। देखो लड़ा इतनी तो या लाहे पुठिया ता खल न बाबा साईं धिकनि जी ज़रूरत न आहे, पर मुंहिंजो मक़सदु आहे हेॾी वॾी ख़बर आंदी अथमि ऐं ख़ाली हथे मां वापसि वञा माण्हू छा चवंदा नवाब खानी उतां खां ख़ाली वापसि आया। वॾो को बेशरम आहे। हा इहो वठ जेसीं ताईं लालच में अॻु न थी न तेसीं ताईं ठहो थिए ई कोन थो। हा अखियूं खुलियल रखजांइ। बाबा साईं नोट ईंदा रहिया, हर ॻाल्हि नोट करे मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। ठीकु आहे ठीकु आहे, हलो हाणे। महिरबानी बाबा साईं, महिरबानी। अदा जेको बि असांजो ग़रीबाणो हाल आहे तूं उन हाल ते ॾाज वठी छॾ ऐं शादी जी तारीख़ ॾेई छॾ। हाँ जी, मूं भी यही सोचो। घणे ॾाज जे चक्कर में शादी 2 महीना लेट थी, इन करे सोचो तुम जेके 2 रुपया कयल उन्हनि में ई ॾाज आहे। पोइ अदा शादी जी तारीख़ कॾहिं तो रखी? हाणे तूं सलाह ॾे अदी, घणा ॾींहं पोइ हिते हटाए ॾींहं रखूं? मां त चवां थी अदा 3-4 ॾींहंनि में शादी जी तारीख़ ॾेई छॾ। अदी 3-4 ॾींहं त सफ़ा थोड़ा। अच्छा 10 ॾींहं रखूं? न अदा 2 ॾींहं पोइ ते कयूं या 10 ॾींहं, पर जेके असांजा हाल आहिनि से त साॻिया ई रहंदा। पोइ ई त कयूं भला 5 ॾींहं पोइ कयूं। अॼु 5 तारीख़ आहे, 10 तारीख़ ते शादी मुकरर आहे। पोइ अदा सुभाणे न ॿिए ॾींहुं मां बुकी जो सॾ हलायां थी ऐं कुंवार खे वनवा में विहारे थी अचां। अदी इहो माइन वारो कमु तूं संभाल, बाक़ी मां वॾो भत कोन कंदुसि। निकाह जे टाइम ते 2 जेके वेझा दोस्त आहिनि उन्हनि खे घुराईंदुसि बसि। पोइ अदा सुभाणे हली शादी जी तारीख़ उन्हनि खे ॾेई अचूं। हा जी, सुभाणे तूं वञी उन्हनि खे शादी जी तारीख़ ॾेई अच। कुझु दोस्तनि में आसरो आहे, जेके लख सवा मिलिया उन्हनि मां ॾाज वठी ईंदासीं। नवाब खान खे तुंहिंजे अचण जी ख़बर पइजी वई न त हू तुंहिंजे लाइ वॾो मसइलो कंदो। राणी नवाब खान खे जेके मसइला करणा हुया न वो करे चुको। हाणे जेको कुझु करणो आहे उहो असांखे ई करणो। हा मूसा, हाणे दरगुज़र नाहे करणो। जैसे ताईं नवाब खान खां अॻियां पोयों हिसाब किताब न वरितोसीं न माठ करे कोन वेंदासीं। चाचा हिन जिस्म मथां जेके नवाब ज़ख़्म ॾिना आहिनि न उन्हनि मां रत अञा सिमे पियो। तूं छा थो सम्झी त मूंखे दर्द महसूस कोन थो थिए? मुंहिंजे रातिनि जूं निंड्रियूं हराम थी वियूं, मुंहिंजो पूरो घर हिन इहो नवाब ख़तम करे छॾियो। हाणे इहो नवाब रहंदो या मां रहंदुसि? मूसा, नवाब खान वॾो राकास आहे, तूं हुनखे हलकोड़ो न सम्झ। मूंखे ख़बर आहे राणी, असांजो ॾुखिये में ॾुखियो दुश्मन इहो नवाब आहे। उनखे कॾहिं बि मूं हल्को न आहे सम्झो।
हू चइनी तरफ़नि खां विढ़े थो। हुन जे मकर खां मां चङी तरह वाक़िफ़ आहियां। कॾहिं बि असांजे साम्हूं न आया। मूसा ये सिथो चिवड़े आ न घणा ॾींहं खोटे छॾियासीं। आहे सियाणो रोता कहीं घर खां सवा निकिरे कोन थो। ये निकिरे बि थो त 100 माण्हू पाण सां गॾाए पोइ निकिरे। ऐं असांजे पोयां पंहिंजा वाठा ऐं पुलिस बचे छॾियो थी। पुलिस ऐं वाठा वेहणी कोन था ॼण असांखे हिकिड़ी जॻह ते। हाणे ईअं ई कंदासीं चाचा। पहिरियां उन्हनि जे वाठनि खे ख़तमु करणो आहे। उन्हनि में अहिड़ो त ख़ौफ़ पैदा करणो आहे जो सभ जा सभ हिन जे नवाब खे छॾे हलिया वञे। ऐं जॾहिं इहो नवाब अकेलो थियो न त हुन जे सीने मथां लत रखी नई ते वार कंदासीं। तव्हां राति सॼी अजायो रस्तनि ते विञाई जेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त मूसा ॻोठ में पहुची चुको आहे। सरकार जेकॾहिं मूसा हिते पहुची वियो आहे न त तव्हां हुन जो को बि ख़ौफ़ न कयो। ख़ौफ़ मूंखे न पर तव्हांखे करणु घुर्जे। तव्हांखे मूसा सिधो मूं ते हमलो कोन कंदो पर पहिरियां तव्हांखे पूरो कंदो। अञा उहो ॿिर में लिखियलु आहे। जीअं ई ज़ाहिर थियो न त उनखे पूरो मां कंदुसि। सरकार आशू मूसा में हाणे सोचे सम्झी हथ विझो छो त मां हाणे पंहिंजे कंहिं बि माण्हूअ खे माराइण नथो चाहियां। मूसा जो बिलो करे था वठो सरकार। रुगो वो लिकियल ॿिर मां ॿाहिरि निकिरे उन जो लाश असां तव्हांजे कदमनि में रखंदासीं। हाशो ॻाल्हि ॿुधो भाई कन खोले। सॼी दुनिया में इहो ई कानून आहे त मर्द कमाईंदा आहिनि ऐं औरतूं वेही करे खाईंदियूं आहिनि। पर न हिते त टिबो ई हूंदो आहे। तव्हां ॿई ॼणा बि घर वेठा आहियो मां बि घर वेठी आहियां त पोइ इहो घर कीअं हलंदो? ना हाणे मूंखे सम्झ में अची वई त जेकॾहिं इहे थियो त घर कोन हलंदो। हाणे बेगुल हाणे तूं हिकु औरत ही ऐं भली औरत ही तूं हीअ करो असांजा कम असांखे विरहाए ॾे। हिकिड़ो हुनखे ॾे हिकिड़ो मूंखे ॾे वरी हिकिड़ो हुनखे ॾे हिकिड़ो मूंखे ॾे हिकिड़ो हुनखे ॾे हिकिड़ो मूंखे ॾे। मुंहिंजो मतिलबु आहे त ॿाहिरि जो कमु हिकिड़ो करे घर जो कमु ॿियो करे। हिनखे चओ त वञी ॿाहिरां कमाए अचे। मां घर में वेही था ॿुहारी कयां थो तूं वेही खा ॾिढ भर ओझ फाटई त ख़बर पवई वेही खा। मर्द कमाइनि पचाइनि ऐं तूं खा खा। अरे तू अॼुकल्ह गुस्ताख ऐं नाफरमान न थी वियो आहे। मुंहिंजे शान में उबता सुबता लफ़्ज़ तो ॻाल्हाए मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे थी वियो। तव्हां ॿिन्हिनि जे आसरे ते न आहियां वेठी। सिज ओभर खां ओलह उभरंदो जो तव्हां ॿई मूंखे कमाए खाराईंदो। बेगुल तूं इन लाइ परेशान न थी सम्झ त सिज उभरी वियो। हाणे तूं वेही ॾिस त ही तो वारो भाउ ड्रिगो ड्रिगो सालू यानी मुंहिंजो सालो इहो ॾिस ॿाहिरां कीअं कमाए नौकर खणी घर में थो अचे आहे। ॿाहिरीं कमाईअ खां तव्हां छुटो। तव्हां रुगो घर जो कमु संभालियो। तव्हां घर खे संभालियो न मां आज़ाद थी वेंदुसि। घर जो कमु करे करे मुंहिंजी तबियत बि ज़ाइफ़ाणी थी वई आहे। कॾहिं कॾहिं त मां पाण खां पुछंदो आहियां त मां मर्द आहियां या माई आहियां। घर जो समूरो वखर खुटो पियो आहे। खाइण लाइ कुझु बि कोन्हे को। उन लाइ तव्हां परेशान न थियो। वात खे मूंसां घणी गुरड़ियूं करे वेहो। मां इहो सभु सामान सड़ो वठी थो अचां पोइ वेही खाऊं था गॾिजी। हिन विस हिन आहे मखड़ा जियो जियो ए हवाल जड़ा ए हवाल करे वयो आ त यो सोतो सूद वठी ईंदो। बेगुल ए वियो आहे त वठण जे वठी आयो त अछा खाईदासी जे नथो वठी अचे त बुख त ओही मरदासी। ऐं जीअं मरो पिया वधीक अलाह कंदो खेर मन का पारे बाबा त खुदाई बानी मिले त मखण जो पेट भरजे। बुख ते मखण जा छा हो जेको निकरंदो केमल बा जा तो बुख ते न गुज़ारे वञा आहे। चाचा मां वञा थो दरिया खान जी तरफ़। तव्हां वञी नवाब सां मिलो ऐं हुन सां ठाह जी ॻाल्हि कयो। ॾिसो त हू छा थो चवे। हाला त मूं पहिरीं न्यापो कयो ऐं गुलण खे मोकिलियो बि पर छा थो सम्झी वांगर मच सची नियत सां ठाह कंदो। चाचा जेकॾहिं नवाब सां ठाह थी बि वियो तॾहिं बि हू असांखे माराइण जी पूरी पूरी कोशिशि कंदो।
ओए बेमान माण्हू का ठाह करण जो कहिड़ो मक़सदु वञी धूड़ पाए। चाचा तव्हां ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। तव्हां जॾहिं नवाब सां मिलंदो उन सां ॻाल्हियूं कंदो पोइ उनजे अंदर जी तव्हांखे ख़बर पवंदी। उन करे चवां थो त हिन ये नवाब सां ॻाल्हियूं करणु लाज़मी आहे। ठीकु आहे मूंसा, अॼु मां नवाब खान सां मिलां थो। मूंसां हलूं? हा बख्शल हलूं था। चाचा तव्हां कीअं बि करे अॼु वञी नवाब सां मिलो। वञी मिलां थो वॾे तख बिले सां। मूसा हिते पहुची चुको आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त हू मूंखे मारण जी प्लानिंग कंदो। हुनजे ज़हन में ॿी का ॻाल्हि कोन हूंदी। नवाब खान हर दफ़े असां बिगैर ॾोह जे मूसा में हथ त नथा विझी सघूं न। मां इहो नथो चाहियां त तव्हां मूसा खे गिरफ़्तार कयो, पर केस रणी करे रूपो ॼाणाए छॾियोसि। ठीकु आहे, 2-3 फरियादी मोकिले छॾियो, मां पाणे केस दाख़िल कयां थो। हिन दफ़े मूसा ते रुगो केस दाख़िल करणु आहे, हुनखे गिरफ़्तार नाहे करणो। वक़्तु आयो त मां तव्हांखे पाणे ई ॿुधाईंदुसि तव्हांखे छा करणो। नवाब खान मूंखे तव्हांजे ऑर्डर जो इंतज़ारु रहंदो। अचो सर। मूसा जहिड़े वासी खे हर हाल में पेटारे में लाहिणो ई पवंदो। ख़बर अकबर? बाबा साईं ख़बर पक्की आहे, मूसा हिते पहुची चुको आहे। अकबर जेकॾहिं तुम्हारी ॻाल्हि में का सच्चाई आहे तो हिन जो मतिलबु त मूसा बेगुनाह आहे। मूसा बेगुनाह आहे त हुन सां ठाह करणो। बाबा साईं जेके मूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाइनि उन्हनि में को बि कूड़ न आहे। बाक़ी उन्हनि जे अलावा ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि त उन्हनि जी का बि ख़बर न आहे। बाबा साईं बाक़ी हक़ीक़तूं त अकबर ॻाल्हियूं करण सां ई खुलंदी। जेको तव्हांजो हुकुम बाबा साईं, चओ त मूसा सां मिलां। न अकबर न, तोखे फ़िलहाल मिलण जी का बि ज़रूरत नाहे। पाण वरी हू कंदा बाबा साईं। वॾा मूसा बेडो ही आहे न, वो ॿीहर बि फ़ैसिले जी कोशिशि कंदो। हिन वक़्तु मूसा जो पूरो पूरो ध्यानु नवाब खान ॾे हूंदो अकबर। ऐं सच पुछी त मां बि इहो ॾिसण थो चाहियां त मूसा में केतिरो दम आहे जो नवाब खान जे ॾोखनि खे मुंहुं ॾेई सघे थो या न। आशू असां सुभाणे बुकी विझण था चाहियूं, शादी सादगी में करण था चाहियूं, जेकॾहिं तोखे एतिराज़ न हुजे त। मीर मूमन तुंहिंजी अमानत आहे। हाणे तूं शादी धूमधाम सां तो करे या बसि ईअं ई तो करे, या तुंहिंजी मर्ज़ी आहे। असांखे को बि एतिराज़ न। पोइ सुभाणे असां बुकी विझी कुंवार खे वनवा में विहारे वेंदासीं। असां पंहिंजी तयारी करे था छॾियो, तव्हां सुभाणे हलिया अचिजो। ॿी ॻाल्हि आशू, मां पंहिंजे निकाह जी कुझु वेझनि दोस्तनि खे दावत ॾींदुसि, जिन मां कुझु तोसां ठहनि था, कुझु नथा ठहनि। जेकॾहिं तोखे एतिराज़ हुजे त हींअर ई ॿुधाए छॾ, मतां निकाह जे टाइम को मसइलो थिए। मीर तूं मुंहिंजे दुश्मन खे मुंहिंजे साम्हूं विहारींदे न, तॾहिं मां कावड़ कोन कंदुसि। पोइ असांखे इजाज़त ॾियो त असां वञी तयारी कयूं। ठीकु आहे मीर, हाणे तव्हांखे इजाज़त। हल दी छोरी हाणे तयारी करे छॾ। अदा मूंखे त यकीन ई नथो अचे त मुंहिंजी शादी बि थिए। किथे मां ख़्वाब त नथी ॾिसां। इहा ई हक़ीक़त आहे मुंहिंजी भेण, इहो को ख़्वाब न आहे। मूमल तुंहिंजा सभु ख़्वाब हाणे जल्द पूरा थियण वारा आहिनि। अदा ऐं मीर जी दुश्मनी ॾिसी मूं त आसरो ई पले छॾियो त मुंहिंजी मीर सां शादी बि थी। मुंहिंजी भेण, मूंखे पंहिंजी दुश्मनी ऐं ज़िद खां वधीक तुंहिंजी ख़ुशियूं प्यारियूं। ऐं मां पंहिंजे हिननि हथनि सां पंहिंजी भेण खे कुंवार बणाए हुनजे घर मोकिलियो।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।